ही कैंप फ्री के मेडिकल कैंप लगी है इते जना अस्पताल के डॉक्टरन के सहकार से यंग डॉक्टर्स फोरम आहे उन्हनि जे सहकार से इते बरसातन जे करे ॿोॾि जी सूरत हाल जंहिंमें सॼी सिंध भोगे पई। इते इर्द गिर्द में बीमारियूं पखिड़िजी वयूं। इते मोशन माण्हुनि खे उल्टियूं बुखार दस्त ख़ारिश मुख़्तलिफ़ बीमारियूं बरसात जे करे वधी वयूं। माण्हू कैंपनि में रहिया पिया आहिनि, ॿारनि मां निकिरी आया आहिनि, शहर या रोडनि ते वेठा आहिनि। अॻई जेको आहे ॿिनि वेलनि जे मानी लाइ परेशान हुआ। बीमारियुनि जे वधण जे करे ही कोशिशि कई वई आहे त बाबा माण्हुनि खे कुझु रिलीफ ॾिजे हितां जे माण्हुनि खे, बरसाति जे सटियलनि खे। उन जे लाइ ही कोशिशि आहे ऐं इंशाअल्लाह ही कोशिशि कंदासीं त इहे आईंदा बि अहिड़े क़िस्म जूं कैंपूं हणी हितां जे माण्हुनि जी सही तरीक़े सां जेको मदद करे सघिजे थो उहो कजे। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो डॉक्टर अब्दुल वहीद आहे। मां पाण कंसल्टेंट जनरल सर्जन आहियां जिना हॉस्पिटल कराची में। त असां हिकिड़ी नीड सम्झीसीं त अॼुकल्ह ॾिसो था तव्हां बोर्ड अची वई आहे, उन खां पोइ काफ़ी वबाई बीमारियूं जीअं मलेरिया काफ़ी कॉमन थी वियो आहे, कॉलरा, डायरिया, हर मरीज़ असां वटि ॿियो मरीज़ उहो अचे थो। त असां जिना हॉस्पिटल कराची खां ख़ासि करे हिते लहिजी आया आहियूं। तव्हां वटि डॉक्टर शाहिद रसूल उन असांजी हेल्प कई, डायरेक्टर आहे जिना हॉस्पिटल जो। इवन असांजी YDA जी पंहिंजी टीम आहे जंहिंमें पंहिंजा यंग डॉक्टर्स डॉक्टर उमर सुल्तान, डॉक्टर वारिस, असां सभु हिते इन करे अव्हां वटि कही करे आया आहियूं त जीअं जेतिरी मेडिसिन चेक थिए। इवन असांजी शुगर ॾिसंदा ऐं फ्री में शुगर चेक कयूं था, काफ़ी रिपोर्ट्स असां वटि थियनि थियूं, काफ़ी मेडिसिन फ्री में मिलनि थियूं। जेतिरी वधि में वधि असां खां थी सघे थो असां पंहिंजे हिननि माण्हुनि जी सपोर्ट कंदासीं ऐं हिननि जी ख़िदमत कंदासीं। YDA सिंध वारनि जे तरफ़ां हिकिड़ो फ्री मेडिकल कैंप लॻायो वियो आहे बोर्ड मुतासिरीन जे लाइ, जेका तमामु भली ऐं सारा जो ई अमल आहे। हिननि खां सवाइ ॿिया बि जेके तंज़ीमूं उहे लॻाइनि, हिकिड़ी तमामु भली ॻाल्हि आहे जो हिन ॾुख जे टाइम में हुननि सां गॾु अचे। मां उन सभिनी खे रिक्वेस्ट कंदुसि त हिन ॿोॾि जे टाइम हुननि खे राशन, खाधे पीते इन जो सभिनी जो बंदोबस्तु कयो वञे। मां साफ़ी भाइरनि जो सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां, ख़ासि करे असांजे भाउ आहिनि आशिक़ जोनर साहिब जो जेको ही कवर करे पियो सॼो। हिते जेकी हालत आहे असां वैसे त TV ते ई ॾिसूं पिया, हिते अचण खां पोइ ख़बर पई राति जो पूरो सफ़र करण जे दौरान हर जॻह ते खेमा बस्ती रोडनि तां अञा ताईं पाणी क्रॉस थो करे। ॾाढी ज़रूरत आहे की निकिरी करे माण्हुनि जी मदद कई वञे। असांखे पंहिंजे डायरेक्टर जेको आहे जिना ऐं YDA जी कोलाब्रेशन उन सां गॾु सिविल हॉस्पिटल जी जेकी असांजी MS आहे उन जे तरफ़ां काफ़ी दवाऊं मिलियूं। असांजे पंहिंजे काफ़ी जेके कलीग्स आहिनि, पंहिंजा दोस्त आहिनि, काफ़ी डॉक्टर्स पैसा जमा करे जेको आहे सामान वग़ैरह वरितो। हितां असां कैंप पूरी कंदा त उन खां बाद में असांजो जेको आहे न कुझु जेतिरी हद ताईं असां अरेंज करे सघिया आहियूं। पोइ राशन विराइण जे लाइ या जेतिरो असां वटि सामान बचंदो आहे हितां क्लियर करे वेंदासीं। त कुझु हंधनि ते असां जेको आहे मोबाइल कैंप्स बि हितां हलाईंदासीं जीअं जेतिरो फ़ाइदो ॾेई सघूं हिकिड़े ॾींहं में असां ॾियूं हिते। ऐं उन खां बाद में बि हीअ त पहिरियों मरहलो थोरो आइडिया थी वियो कि केतिरो माहौल गंभीर आहे, केतिरी हालत बुरी आहे। उन हिसाब सां असां हाणे इहो सोचियो त ॿिए मरहले में असां वरी ॿिए कंहिं शहर जे लाइ वेंदासीं। आहिस्ता आहिस्ता मतिलबु असां कश्मीर ऐं जेको आहे बलोचिस्तान जी हद ताईं बि कोशिशि कंदासीं कैंप्स प्रोवाइड कयूं ऐं जेतिरी मदद थी सघे असां कयूं। इन जे करे सभिनी दोस्तनि ऐं जेके बि असांजी दोस्त आहिनि वेझा हॉस्पिटल्स में या ॿाहिरां ई हर हिक जी, ऐं तव्हां जेको आहे मीडिया वारे दोस्तनि जी बि महिरबानी की कवरेज ॾियो था ऐं हिन सुठी शइ खे तव्हां जेको आहे सुठे नमूने सां ज़ाहिर कयो था कि केतिरी माण्हुनि खे नीड आहे, केतिरो माण्हुनि खे अॻिते वधी अचणु घुरिजे। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम डॉक्टर जहांगीर है। मैं जनरल सर्जन हूँ और FCPS हूँ और सीनियर वाइस प्रेसिडेंट जिना YDA हूँ। आज हमने जो ये कैंप लगाया है ये YDA सिंध की तरफ से लगाया है, जिसमें हमारे चेयरमैन डॉक्टर उमर सुल्तान, डॉक्टर यासीन प्रेसिडेंट YDA सिंध और बाकी सारी जो कैबिनेट है उसके साथ सारे जो सिंध के यूनिट्स है मिलके हमने ओवरऑल सिंध में ये ऐलान किया है कि हम डिफरेंट सिटीज़ में कैंप्स लगाएंगे और सारे जो गरीब लोग हैं उनकी हेल्प करेंगे। वो हेल्प जो होगी वो दवाइयों की सूरत में होगी, वो हेल्प उनको खाने पीने के अशिया की सूरत में होंगी और कपड़े पहनने की सूरत में होगी। हमने आपस में मिलके चंदा करके सोशल मीडिया पे कैंपेन चला के फंड्स कलेक्ट करके इन गरीबों की मदद करने का एक ऐलान किया है और इंशाल्लाह हम करते रहेंगे। बड़े दुख के साथ कहना पड़ता है कि इस जदोजहद में हमारे सिंध गवर्नमेंट ने अभी तक हमारा कोई साथ नहीं दिया, मगर हम इस जदोजहद को जारी रखेंगे और उम्मीद करते हैं कि सिंध गवर्नमेंट भी होश के नाखून लेगी और इस सिंध की आवाम की तरफ सीरियस से देखेगी। और ये जो अभी तक देखें आप बहुत सारे इलाकों में पानी तक नहीं निकल सका। पानी के ज़्यादा जमा होने की वजह से बहुत सारी बीमारियां बढ़ रही हैं, वर्कलोड बढ़ रहा है,
जब तक इनको हम रोकेंगे नहीं हमारी दवाइयाँ कम पड़ जाएंगी मगर हम इलाज नहीं कर पाएंगे। तो सिंध गवर्नमेंट से भी हमारी रिक्वेस्ट है कि ज़्यादा से जल्द पानी निकाले, सफाई के इंतजाम बेहतर करें और हेल्थ फैसिलिटीज़ को इम्प्रूव करें। बाकी हम अपनी YDA सिंध और YDA JPMC, YDA लम्स, YDA सखर, YDA लारकाना सब अपने अपने हिसाब से डिफरेंट जगहों पे कैंप्स लगाएंगे और इंशाल्लाह गरीब लोगों की मदद करते रहेंगे। जी असां YDA सिंध जे तरफ़ां जेको आहे कैंप मुनक़िद कई आहे शाहपुर चाकर में। हिते तमामु ज़रूरत आहे अहिड़ी एक्टिविटीज़ जी, छो त हिते मल्टीपल क़िस्म जा मरीज़ अचनि था, लाइक मोस्टली जेके स्किन डिज़ीज़ जा पेशेंट अचनि था, गलो ख़राबु आहे ऐं जेके नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि में इलाही जेको आहे त डायरिया जा प्रॉब्लम आहिनि, गंदे पाणी जे करे, जेके बारिशुनि जे करे जेके इलाही प्रॉब्लम थिया आहिनि। सो YDA सिंध जी इहा 3rd कैंप आहे। असां इंशाल्लाह जेको आहे त अॻिते बि पूरी सिंध में जेके बि असांजा डिस्ट्रिक्ट आहिनि असां उन्हनि में इहे कैंप हणंदासीं। असां हुकूमत खे इहा रिक्वेस्ट कयूं था त इन शइ जी नीड आहे, जेको आहे त NGO जेके आहिनि, सिंध गवर्नमेंट आहे, पूरी सिंध में जेके बि इलाइक़ा आहिनि उते ई कैंप्स लॻियूं वञनि ऐं जेके बि असांजा पेशेंट आहिनि उनखे प्रॉपर तरीक़े सां ट्रीट कयो वञे ऐं लाइक उन सां गॾु जेको आहे त न्यूट्रिशन जी बि ज़रूरत आहे, उनखे इन सभु शइ जी ज़रूरत आहे जेका प्रोवाइड कई वञे। अभी भी आप देख रहे हैं कि रश अच्छा खासा है। हम जो है वो कराची से जना हॉस्पिटल के स्पेशलिस्ट डॉक्टर, मैं खुद मेडिकल स्पेशलिस्ट डॉक्टर उमर सुल्तान, मेरे साथ चेस्ट स्पेशलिस्ट हैं डॉक्टर सैफ, जनरल सर्जन हैं डॉक्टर वारिस, ऑर्थोपेडिक डॉक्टर फारूक हैं, हम तमाम कंसल्टेंट हैं, FCPS कंसल्टेंट हैं, पीट स्पेशलिस्ट डॉक्टर डहरी साहब हैं। तो हम यहाँ पे अपने सलाब की वजह से जो हमारे लोग डिस्प्लेस हुए हैं उन लोगों की खिदमत के लिए यहाँ आए हैं। हमें मेडिसिन में हमारे यंग डॉक्टर्स ने हमारी हेल्प की है, हम अपने फ़ंड के ज़रिए हमने परचेज़ किए हैं। हमारे JPMC के डायरेक्टर प्रोफेसर डॉक्टर शाहिद साहब ने हेल्प की है, हमें सेंटर फार्मेसी से मेडिसिन दी है। इस तरह सिविल हॉस्पिटल से मैडम रुबीना कायम खानी साहबा हैं, उन्होंने जो है वो हमें मेडिसिन में हेल्प की है। कल हमने बदीन में कैंप किया था तो यहाँ पे DG हेल्थ साहब ने हमारी हेल्प की थी। तो फ्री मेडिकल कैंप आज हमारा दूसरा दिन है। कल हमने बदीन में किया था, आज हम सांगड़ में कर रहे हैं और शाम में इंशाल्लाह मटियारी करेंगे और परसों जो है वो हम जामशोर की तरफ जाएंगे इंशाल्लाह। तो हमारी कोशिश है कि हम मैक्सिमम जो फ्लडेड अफेक्टेड एरियाज़ हैं वहाँ पे फ्री मेडिकल कैंप्स करें। हमारी हुकूमत से ये अपील है कि मोस्टली जो सुबह से हम मरीज़ देख रहे हैं वो इन्फेक्शस मरीज़ हैं, मतलब गला ख़राब है, बुखार ज़्यादा हो रहा है, टाइफाइड, मलेरिया, स्किन एलर्जीज़, फंगल इन्फेक्शन। तो इनको पीने का साफ़ पानी प्रोवाइड किया जाए, मॉस्किटो रिपेलेंट दिए जाएँ, नेटिंग दी जाए ताकि मॉस्किटो बाइट से प्रिवेंट करें और इस तरह की बीमारियों से बचा जा सके। मां डॉक्टर यासिर उमरानी, यंग डॉक्टर एसोसिएशन YDA सिंध जो सदर। असां पूरे सिंध में जेके आहे इहो फ़ैसिलो कयो आहे त बोर मुतासिर जेके असां मारोड़ आहिनि उन्हनि लाइ फ्री मेडिकल कैंप अरेंज कयूं। ऐं सांगड़ डिस्ट्रिक्ट में मां पाण आहियां, छा मुंहिंजो डिस्ट्रिक्ट हो त मां सोचियो मां डिस्ट्रिक्ट में पाण वञा। बाक़ी जेको आहे बदीन ऐं जेको आहे सटो जेके बि असांजा मुतासिर ज़िला आहिनि सभिनी में असांजी टीमूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ टाइम ते सभु उते रवाना थी चुका आहिनि। ऐं मां शुक्रगुज़ार आहियां मां असांजे डॉक्टर MS फैज़ मरी साहब जो, भाउ रशीद सुमरी साहब जो, ॿिया बि जेके असांजा दोस्त आहिनि उहे सभु असांजे सभु सपोर्ट में आहिनि। बाबा अमीर शुमरानी साहब आहे, गुलमन डायरी साहब आहे, ॿिया सभिनी आहिनि, सभिनी असांखे जेको आहे सपोर्ट कयो आहे। ऐं सभ खां पहिरीं जेको आहे मां डॉक्टर शाहिद रसूल जेको जना जो प्रोफेसर आहे, एग्जीक्यूटिव डायरेक्टर आहे, उन असांखे जेको आहे ॾाढी मदद कई, हेल्प कई। ऐं जेको मेडिसिन आहे उहो मतिलबु सुठी मिक़दार में असांखे ॾिनो। ऐं MS सिविल हॉस्पिटल उन बि असांखे जेको मेडिसिन ॾिनो आहे। बाक़ी सिंध गवर्नमेंट जेको आहे सो को बि अहिड़ा क़दम न पई खणे जो असांजे मारोड़ आहिनि वीचारा ग़रीब आहिनि, बोर मुतासिर आहिनि, उन्हनि जी हेल्प किथे न पई करे, न बि कैंप पई करे, न की मेडिसिन ॾिए पई। असांजो DHO साहब आहे, उन खे बि मां 2-3 चकर राब्तो कयो, शायदि उहो किथे बिज़ी आहिनि या छा आहिनि या मिनिस्ट्री जे चकर में आहिनि, उन्हनि बि असां सां राब्तो न कयो अॼु ताईं। बहरहाल जेको बि असांजो जेको टीम आहे असांजो जेको आहे YDA यंग डॉक्टर एसोसिएशन आहे, असां पंहिंजे जेको आहे सो फंड बि कलेक्शन कयो आहे ऐं राशन बि जेको आहे सो गॾु कयो आहे। जेतिरो असांखे थी सघियो असां पंहिंजे जेके मारोड़ आहिनि, ग़रीब आहिनि, जेके बोर मुतासिर आहिनि, असां उनखे मेडिकल कैंप दवाऊं बि ॾियूं ऐं राशन बि ॾियूं। अॼु हिते कैंप लॻी आहे अदा अमीर बख्श जे बंगले जे साम्हूं। हिते अदा डॉक्टर यासीन साहब कैंप लॻाई आहे ऐं इहो तमामु बहितर कमु आहे, छो त हिते जेतिरा बि माण्हू आहिनि, जेतिरा बि ॻोठ आहिनि, उहे हिते अची दवा वठी रहिया आहिनि ऐं हीउ बहितरीनु कमु आहे, हीउ सुठो कमु आहे। दवा वग़ैरह सुठो मिले थो ऐं हर शोबे जो हिते डॉक्टर मौजूदु आहिनि। असां मशकूर आहियूं जंहिं कवरेज ॾिनी ऐं सभ खां पहिरीं असां उन्हनि जा मशकूर आहियूं जंहिं असांखे सपोर्ट कयो ऐं उन डॉक्टरनि जा जेके असां गॾु हलिया ॾुख सुख में ऐं इन माण्हुनि जे सपोर्ट जे लाइ असां गॾु हलिया ऐं असांजो साथ ॾिनो। ऐं उनखां पोइ असां हिते जे लोकल जेका कम्यूनिटी आहे ऐं जंहिं अरेंजमेंट कई, जंहिं असांखे सपोर्ट कयो, जंहिं असांजे रहाइश जो बंदोबस्तु कयो, जंहिं महिमान नवाज़ी कई ऐं असांखे हिते माना जेको सो असांखे फैसिलिटेट कयो, असां उन्हनि जा बि मशकूर आहियूं।
ऐं उन खां पोइ असां जेको आहे सो एडमिनिस्ट्रेशन जिना हॉस्पिटल जे शाहिद रसूल साहब जंहिं मेडिसन असांखे प्रोवाइड कई, असां उनजा बि मशकूर आहियूं। ऐं असां मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर रुबीना बशीर असांजे सिविल हॉस्पिटल कराची जी जेका मेडिकल सुपरिटेंडेंट असां उनजा मशकूर आहियूं। ऐं हुन दिलि खोले करे असांखे मेडिसन ॾिनो ऐं असांखे सपोर्ट कयो। ऐं ॿियनि डॉक्टर्स जे लाइ दोस्तनि जंहिं जेको सो असांखे सपोर्ट कयो। ऐं हिते माण्हुनि जे लाइ कुझु राशन ऐं घणो करे मेडिसन जेका असां खणी करे राति देरि ताईं पहुतासीं। जेके माण्हू असांजा रोडनि ते हुया, माल मवेशी सुमेत ऐं पंहिंजे ॿार बचनि सुमेत, जेके रोडनि ते बि पाणी हुयो ऐं ॾाढो जेको आहे सो ॾुखोईंदड़ सिस्टम हो, जंहिंखे ॾिसी करे सॼी ॾाढी तकलीफ़ थी त कीअं था माण्हू गुज़ारनि हेॾे सॼे मच्छरनि में ऐं चारों तरफ़ पाणी ऐं रोडनि ते सिर्फ़ु माल मवेशी ऐं ॿार बचनि सूधो। ऐं बसि अलाह साईं असांखे हिमत ॾिए ऐं असांजे जेके वसाइल माण्हुनि खे उहे बि अॻिते अचनि, पाण पंहिंजे हथनि सां ॾियनि त अञा बहितर आहे, न त बि पंहिंजे ट्रस्ट वारे माण्हुनि जे थ्रू जंहिं ते हुननि जो भरोसो हुजे उन्हनि जे थ्रू घटि में घटि जेके सतायल माण्हू आहिनि ॿोॾि जा ऐं बारिश जा, उन्हनि माण्हुनि खे सपोर्ट कनि, छो त हीउ वॾे में वॾो क्राइसिस थी चुको आहे ऐं जंहिंमें फसलूं तबाह थी वियूं आहिनि, घर तबाह थी विया आहिनि। हाणे हिन वक़्तु करंट जेका आहे दवा ऐं मेडिसन जी ऐं हिननि खे मानी जो हिननि जो अनाज जेको सो सॼो लुड़ी वियो ऐं अन्न अटो सॼो लुड़ी वियो ऐं ॾाढो ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे। हीउ सिस्टम 2-3 महीननि ताईं जेको आहे न वॾो हिकिड़ो माना जेको आहे सो क्राइसिस पैदा थी वेंदो। ऐं तव्हांजे सपोर्ट जे लाइ शुक्रिया ऐं अलाह साईं असांखे हिमत ॾिए, असां वधि में वधि अॻिते अचूं ऐं पंहिंजे माण्हुनि खे सपोर्ट करे सघूं। थैंक यू।